मौजूद आहियूं हिन वक़्तु पेट्रोल पंप ते वफ़ाक़ तरफ़ां जेको पेट्रोल 299 ऐं डीज़ल जेको 311 रुपया जो ऐलान करण खां पोइ हिते अमल न थी सघियो आहे। पेट्रोल ते मुख़्तलिफ़ रेट जेके हलनि पिया, किथे 302 रुपया, किथे 303, किथे 304, किथे 305 रुपया मालूमात वरितीसीं। चवनि था त किराया जेके आहिनि उन जे करे असां हीअ अघु हलायूं पिया। छा इहो तेल जेकॾहिं शाकरी में वियो या सतर मोरी वियो, सबो खान चांडे वियो या मुलाक़ात वियो, छा उन्हनि जा रेट वरी उन तेल जे हिसाब सां 350-400 रुपया हलंदा? ऐं उन खां अलावा तेल जे लाथ खां पोइ बि अञा ताईं जेके किराया आहिनि उहे घटि न थी सघिया आहिनि। ऐं न ई जेको महांगाई जेकी चोट जेकी माफ़िया कई, माफ़िया अञा ताईं रेट घटि न कया आहिनि। हर शइ ते उहा ई भाई बरल जॾहिं पेट्रोल चढ़ियो अञा ताईं को बि अमल कोन थियो आहे। असां ॾिसी त मोहम्मद ख़ान खां ऐं सिंध हुकूमत खां वफ़ाक़ा इहा अपील था करियूं त जेको अघु जो तव्हां ऐलान कयो आहे 299 311 रुपया, त उन ते जेको आहे अमल करायो वञे। हर पेट्रोल पंप ते इहो अघु माण्हुनि खे जेको आहे ॾिनो वञे। ऐं जेकी माफ़िया तरफ़ां जेकी हेॾी वॾी जेकी महांगाई कई वई आहे, हर शइ जेकी रेट चाढ़े विया आहिनि, सोपारी ॿारनि जी शयुनि खे बख़्श कोन कयो अथनि। पेप्सी सोपारी वञी जेकी आहे उहा 20-15 रुपया वञी चढ़ी आहे। त इन हिसाब सां असां इहो चऊं था इन शयुनि खे लाथां थी वञे। सीमेंट हर शइ माना जेकी बि शइ चाढ़ी अथनि उन में जल्दी अमल कराए इन शयुनि खे अघु जेको आहे घटि करायो वञे। ऐं उनजी लिस्ट ठाहे वापारी खे ॾिनी वञे ऐं आम माण्हू ताईं पहुचाई वञे, जीअं माण्हुनि खे ख़रीदारी करण में सवलाई थिए। छो त सिंध जा हिन वक़्तु जेके हालात आहिनि तमामु ख़राबु आहिनि ऐं महांगाई काफ़ी चढ़ियल आहे। हिते ग़रीब मिसकिन माण्हू परेशान था करे, सफ़ेद पोश माण्हू बि वेले लाइ जेके परेशान थी चुका आहिनि।